मोहम्मद अली साहब तव्हां क्रिमिनोलॉजी भी पढ़ी आहे, स्टडी कई आहे, चवनि था त क्रिमिनोलॉजी जी जेकी वैल्यू आहे उहा आउट ऑफ कंट्री में तमामु वधीक आहे, पाकिस्तान में या ख़ासि करे असांजी सिंध में। हालांकि डिग्री त आहे हिकिड़ी अलॻि, पर इन डिग्री जी वैल्यू क़ीमत एतिरी ख़बर न आहे माण्हुनि खे। छा इहा ॻाल्हि सही आहे? अच्छा, हिकु त जेको तव्हां चयो न वैल्यू, उहा वैल्यू छाखे था चवनि, उहा डेफिनेशन छा आहे, इहो केरु तय कंदो, इहो ज़रूरी आहे। मिसाल जे तौर ते सिर्फ़ु अगरि ॾोकड़नि जी ॻाल्हि आहे, थी थो सघे तव्हां कंपेयर कयो यूरोज़ में या डॉलर्स में या पाउंड्स में, त हिकिड़ी क्रिमिनोलॉजिस्ट खे अगरि स्कॉटलैंड यार्ड में अपॉर्चुनिटी मिले थी किथे ऐं उते थो वञे, डेफिनेटली स्कॉटलैंड यार्ड जो जेको उनजा जेके पैकेजिस हूंदा उहे डिफरेंट हूंदा, उनजी जेके सैलरीज़ या अदरवाइज़ बि जेके उनखे अपॉर्चुनिटीज़ हुते मिलंदियूं उहे डिफरेंट हूंदियूं, ज़ाहिर आहे। बट इट्स ऑल अबाउट योर ओन इंट्रस्ट, तव्हां कहिड़े पासे वञणु चाहियो था। हिते भी इदारा मौजूद आहिनि, हिते फॉरेंसिक जा इदारा आहिनि, हिते इन्वेस्टिगेशन जा इदारा आहिनि, हिते हुकूमती सरकारी इदारा ऑलमोस्ट, मां तव्हांखे ॿुधायां तक़रीबन 35-40 इदारा अहिड़ा आहिनि जिते माण्हू यानी उनजो हिसो थी सघे थो, उते कमु करे सघे थो ऐं उते सुठो सिखण जो मौक़ो मिलंदो। असां वटि जेके नई नसुल आहे, दोस्त पढ़नि पिया, छोकिरा छोकिरियूं, उन्हनि जी ओरिएंटेशन करण जी ज़रूरत आहे। अच्छा, ओरिएंटेशन जो मतिलबु इहो, हर क्रिमिनोलॉजी पढ़ण वारो क्रिमिनोलॉजिस्ट पाण खे परसू न कंदो आहे। ठीकु, कुझु खे अॻिते तालीम जेका आहे, यानी मास्टर्स ॿिए कंहिंमें करणी आहे या कुझु खे CSS करणी आहे, त उनखे क्रिमिनोलॉजी बसि सिर्फ़ु बैचलर्स या मास्टर्स करे ऐं अॻिते उनखे पंहिंजो करियर या डायरेक्शन चेंज करणी हूंदी आहे। पर जेके क्रिमिनोलॉजिस्ट परसू कंदा आहिनि उहे मुख़्तलिफ़ हुकूमती, सरकारी, स्टेट जे इदारनि में कमु कनि था पिया ऐं सुठो कमु कनि था।